बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद में जिम्स अस्पताल जे अमले ऐं डॉक्टर्स जी गफ़लत सबब मासूम ॿारड़ो फौत। इंतज़ामिया नींगर जे वारिसनि खे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। एम्बुलेंस न मिलण सबब वारिस नींगर जो लाश मोटरसाइकिल ते खणाए विया। ॻोठ साले मोहम्मद जखराणी वासी अब्दुल माजिद जखराणी एमरजेंसी में पंहिंजे 5 वरनि जे मासूम नींगर ख़ालिद हुसैन खे जिम्स खणी आयो, जिते अमले पारां खेसि डॉक्टर सां मिलण न ॾिनो वियो ऐं ॿार खे दाख़िल करण खां बि इनकार करे छॾियो। नींगर जा वारिस अस्पताल अमले खे मिन्नतूं कंदा रहिया, पर डॉक्टर इलाज करण लाइ न पहुतो, जंहिं सबब नींगर अस्पताल जी इंतज़ार गाह में वालदेन जी हंज में वफ़ात करे वियो, जंहिं ते बि अस्पताल इंतज़ामिया इंसानियत जा लीका लताड़ींदे फ़ौती नींगर जे वारिसनि खे ज़बरदस्ती अस्पताल खां कढी छॾियो ऐं नींगर खे संदसि वारिस एम्बुलेंस न मिलण सबब मोटरसाइकिल ते घर खणी विया। नींगर जे वारिसनि मूजिबि अस्पताल इंतज़ामिया आॾो हथ वधासीं, पर असांजी हिकु बि न ॿुधी ऐं नींगर फ़ौत थी वियो। अहिड़े ज़ालिमनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जैकबाबाद में ठुलवासी प्रेमी जोड़े पारां तहफ़ुज़ जी अपील। प्रेमी जोड़े शहज़ादो ऐं शाज़िया सिपर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिक ॿिए खे चाहींदा आहियूं, रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे, जंहिं ते असांजे घर वारनि खे एतराज़ आहे। मुस्मात शाज़िया मूजिबि शहज़ादो सिपर सां घरां निकिरी पसंद जी शादी कई आहे। घर भाती अल्लाहदाद ख़ुदाबख्श महराब लियाकत ऐं बका मोहम्मद सिपर असांखे क़त्ल करणु चाहिनि था। तहफ़ुज़ फ़राहम करे संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। बहादुरपुर में कटोहर बिरादरी जी फायरिंग में क़त्ल थियल वाटेहड़ू जे क़त्ल जो निबेरो। ॾोही धुर ते 23 लाख रुपया ॾंड। अब्दुल हकीम कटोहर जी धुर हथां फायरिंग में मारिजी वियल वाटेहड़ू गुल मोहम्मद कटोहर जे क़त्ल जो निबेरो सरदार बशीर अहमद कटोहर जी सरपंची में थियो, जिते मक़तूल जे क़त्ल जी ॾोही धुर मथां 23 लाख चिट्ठी मुक़रर कई वई, जंहिंमां 2 लाख मुआफ़ कया विया ऐं लाख रुपयो मौक़े ते अदा कयो वियो, जॾहिं त बक़ाया रक़म 2 क़िस्तनि में अदा कई वेंदी। घारो वेझो दीवार जो पलस्तर कंदड़ पोरियत पैर तिरकण सबब ज़मीन ते किरी फौत। मरी ॻोठ में कराची वासी 20 वरनि जो नौजवान नक्काश गुज्जर दीवार ते पलस्तर करण दौरान ओचितो पैर स्लिप थियण सबब किरी पियो ऐं मौक़े ते ई फौत थी वियो। संदसि लाश रूरल हेल्थ सेंटर घारो आंदो वियो, जितां लाश वारिसनि हवाले कयो वियो। कंदकोट जे मदरसे पाड़े में सहाफ़ी मसूद आलिम सूमरो जे घर खे बाहि लॻी वई। बाहि सबब घोट जो शादी जो सजल कमरो ऐं सॼो सामान सड़ी वियो। इत्तला ते फायर ब्रिगेड पहुची वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो। सहाफ़ी मसूद आलिम सूमरो मूजिबि शादी जो प्रोग्राम हुयो त ओचितो बिजली जे शॉर्ट सर्किट सबब वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें घोट जो सजल कमरो ऐं सामान सड़ी वियो आहे। काज़ी अहमद में वैक्सीनेटर्स जो मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। वैक्सीनेटर्स ख़ुदाबख्श शाह, गुलाम हैदर डाहिरी, खान मोहम्मद उन्नड़ ॿियनि जी अॻवानी में मुतालिबनि जी मञता लाइ तालका अस्पताल काज़ी अहमद खां रैली कढी प्रेस क्लब ताईं मार्च कयो। वैक्सीनेटर्स जो चवणु हो त मुतालिबनि जी मञता ऐं मसइलनि जे हल लाइ सरापा एहतजाज बणियल आहियूं, पर सिंध सरकार मुतालिबा तस्लीम करण लाइ तयार न आहे। मुतालिबा तस्लीम न थिया त वज़ीर आला हाउस अॻियां धरणो हणंदासीं। हमायूं में हाईवे खाते पारां क़ौमी शाहराह ते ऑपरेशन। क्रेन मशीन ज़रिए छपरा ड्राहे पट। हाईवे सखर खाते जे अमलदारनि जी निगरानी में शिकारपुर जैकबाबाद रोड ते क़ाइम दुकाननि ऐं होटलनि जा छपरा ड्राहे हद दख़लियूं ख़त्म कयूं वयूं। गौसपुर में सफ़ाई जे मामले ते हेडमास्टर ऐं सफ़ाई अमले में झेड़ो। ॿिन्ही धुरनि जी हिक ॿिए ख़िलाफ़ थाणे ते शिकायत। सैयद पाड़े वासी हेडमास्टर ज़ुल्फ़कार शाह ऐं सफ़ाई अमले में सफ़ाई जी ॻाल्हि तां मुंहमारी थी पई। सैनिटरी इंस्पेक्टर फ़कीर अब्दुल करीम निंदवाणी अमलो साण करे ॿुहारनि ऐं ट्रालियुनि समेत प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदे चयो त सैयद ज़ुल्फ़कार शाह अमले खे गार गंद करे मारकुट कई आहे, जॾहिं त सैयद ज़ुल्फ़कार शाह मूजिबि टाउन कमेटी अमले पारां शहर जो सॼो गंद मुंहिंजे घर जे ॿाहिरां उछलायो वियो हो। मना करण ते गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कया विया आहिनि। संदन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं ख़ैरपुर में फलाही तंज़ीम जे हेड ऑफिस जो इफ़्तिताह कयो वियो। तंज़ीम एहसास इंसानियत वेलफेयर डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जो इफ़्तिताह हाजी अब्दुल रज़ाक मेथलो ऐं प्रोफेसर डॉक्टर ज़ुल्फ़कार ॾहोट कयो। इन मौक़े ते आयल महिमाननि ख़िताब कंदे चयो त अॼु जे दौर में बिना कंहिं लोभ ऐं लालच जे ग़रीबनि लाइ कमु करणु इंतिहाई ॾुखियो कमु आहे। तंज़ीम एहसास इंसानियत वेलफेयर डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन खे बेपहुच माण्हुनि जी मदद करण ते जस पेश कजे थो। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।